जी भाऊ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुआज़ी सांगी पंहिंजे सिंध जे साञा वंदन जो थोराइतो आहियां, जंहिं 7 सालनि खां मुंहिंजे लाइ आवाज़ उथारियो, मुंहिंजे लाइ दुआऊं कंदा रहिया। शुक्र अलहमदुलिल्लाह, अॼु 7 सालनि जो रोज़ो टोड़े अॼु पंहिंजे भाउरनि जे अॻियां, पंहिंजे मिट माइटनि जे अॻियां, पंहिंजे घर भातियुनि जे अॻियां हाज़िर थियो आहियां। काल सखर हाई कोर्ट मां पंहिंजी बेल कराई आहे। 2 केसनि में, हिकिड़ी हीअ बेल आहे, ॿी हीअ बेल आहे। हिकिड़ी सांगियुनि जो केस, ॿियो गादनि जो केस। इंशाअल्लाह जीअं ई इहे टाइम पूरो थींदो, मां पंहिंजी ATC कोर्ट में पेश थींदुसि ऐं हिन केस खे मुंहुं ॾींदुसि। मुंहिंजो इंतिज़ामिया खां हिकिड़ो सुवालु आहे त शुक्र अलहमदुलिल्लाह मां कानून खे मुंहुं ॾेई रहियो आहियां। कल्ह बि मां अमन पसंदि हुयुसि, अॼु बि अमन पसंदि आहियां, सुभाणे बि इंशाअल्लाह अमन पसंदि रहंदुसि। कल्ह बि मां जहिड़नि जे ख़िलाफ़ हुउसि, अॼु बि जहिड़नि जे ख़िलाफ़ आहियां, इंशाअल्लाह सुभाणे बि जहिड़नि जे ख़िलाफ़ रहंदुसि। 7 सालनि में मूं कुझु बि न कयो आहे। मुंहिंजे मुखालिफ़नि त रड़ियूं कयूं त असांखे धमकियूं, असांखे अलाए छा छा। जेको धमकियूं ॾींदो आहे उहो कुझु न कुझु 7 सालनि में कंदो आहे। सो कॾहिं कंहिंखे भितर बि कोन लॻो। हुननि जी मर्ज़ी आहे, भली केतिरी बि रड़ियूं कनि, मां पुरअमन हुयुसि, इंशाअल्लाह रहंदुसि। अॼु हिन प्लेटफार्म तां IG सिंध मोहतरम जावेद आला मोटो साहब, DIG लाड़काणा मोहतरम नासिर आफ्ताब पठान साहब, SSP लाड़काणा अहमद फैसल चौधरी साहब। साईं, मां अॼु कोर्ट ऐं तव्हांजे अॻियां हिन वीडियो जे ज़रिए पेश करे रहियो आहियां। जॾहिं बि तव्हां मूंखे कॉल कंदो, इंशाअल्लाह मां तव्हांजे ऑफिसनि में हाज़िर थींदुसि उन ई टाइम ते। इहो मुंहिंजो तव्हां खां हिकिड़ो अर्ज़ु बि आहे ऐं रिक्वेस्ट बि मां तव्हांखे कयां थो त अॻु में बि मुखालिफ़नि मूं ते 3 कूड़ा केस दाख़िल कराया। घल घोड़ा करे त वाज़ी सांगी हुनजे माण्हुनि सां झगड़ो कयो आहे, जंहिंमें 2 FIR हेदरी थाणे जूं आहिनि, 1 FIR माहोटा थाणे जी आहे। उहे टिनी जी जजमेंट मूं वटि साण आहे, जंहिंमें उहे केस कूड़ा निकिता ऐं मां उन्हनि मां बाइज़त बरी आहियां। हाणे महिरबानी करे तव्हां ईमानदार ऑफिसरनि खे ॾिसंदे मां पेश पियो आहियां, मुंहुं ॾेई रहियो आहियां कानून खे, त मां तव्हां मूं इहा उमेद थो रखां त अॼु खां पोइ जेकॾहिं मुंहिंजा मुखालिफ़ को ड्रामो कनि, चौधारी पंहिंजे दोस्तनि खे घुराए पंहिंजे घरनि जे अॻियां फायरिंग कनि, मुंहिंजो हुन सां को वास्तो कोन्हे, न मुंहिंजे कंहिं घर जे भातीअ जो हुन सां वास्तो आहे। न कल्ह इहा मां किरियल हरकत कई आहे, न इंशाअल्लाह अॼु कंदुसि, न सुभाणे कंदुसि। सो अॼु खां पोइ जेकॾहिं को कूड़ो केस मुंहिंजे मथां दाख़िल थियो, मुंहिंजो मुखालिफ़ होशियार आहिनि, हुननि जा उस्ताद बि होशियार आहिनि, उन्हनि खे दॿ अलाए केतिरा ई ॾींदा त अहिड़े नमूने सां हीअं कयो, अहिड़े नमूने सां हीअं कयो। अज़ीज़ सांगी हाज़िर थियो आहे, हिनखे हाणे गिरफ़्तार करायो ऐं हिनखे अंदरि करायो। कोर्ट जेको फ़ैसिलो कंदी, मां पेश थियण लाइ आयो आहियां, पेश थी रहियो आहियां, उहो मूंखे क़बूल आहे। उहो मूंखे बाइज़त बरी थी करे, मूंखे सज़ा ॾेई अंदरि थी मोकिले, जेको हुन फ़ैसिलो कयो मां हुनखे तस्लीम कंदुसि ऐं मूं वटि सबूत आहिनि त मां बेगुनाह आहियां। इंशाअल्लाह जेकॾहिं DIG साहब, IG साहब ऐं SSP साहब उहे मूंखां सबूत घुरंदा त मां उन्हनि खे उन्हनि जे साम्हूं पेश कंदुसि। मां पुलिस खे बदनाम करणु नथो चाहियां, मां उहो सबूत सरेआम मीडिया ते रखणु नथो चाहियां, उन में पुलिस जी बदनामी आहे। अॻु में जेके पुलिस ऑफिसर आहे उहे वंगा रवान पिया, उन्हनि मां मूंखे मुंहिंजी जान खे ख़तरो हुयो, उहे किथे न किथे मूंखे एनकाउंटर कराए सघनि पिया। मुखालिफ़नि ऐं उन्हनि जा जेके उस्ताद आहे, उन्हनि जी इहा ई मर्ज़ी हुई त अज़ीज़ सांगी खे पकड़ाए एनकाउंटर करायूं, जंहिंजे करे इहो 7 साल मां ईअं गुमनाम पई ज़िंदगी गुज़ारी। उहो कीअं गुज़ारी आहे, मां पढ़ियो लिखियो माण्हू, आर्टिस्ट माण्हू, मां झंगनि में कीअं रहियो हूंदुसि, मच्छरनि में कीअं गुज़ारियो हूंदुसि, उहो मूंखे ख़बर आहे। जेकॾहिं उन्हनि ऑफिसरनि खे मां बार बार माण्हू मोकिलींदो हुयुसि त बाबा मुंहिंजी इंक्वायरी कयो, मां पेश थियण लाइ तयारु आहियां, पर उन्हनि इहो ई जवाबु ॾिनो त असां इंक्वायरी न कंदासीं, महिरबानी करे तूं पेश थी, न थींदे जिते बि पकड़ियोसीं तोखे एनकाउंटर कंदासीं, माना फुल फ्राई कराए छॾींदासीं। त सभु सबूत मूं वटि आहिनि, DIG साहब, SSP साहब, IG साहब। पर मां
पढ़ियो लिखियो माण्हू आहे ईअं मीडिया ते कोन ज़ाहिर कंदुसि तव्हांखे ॾींदुसि जॾहिं मूंखे घुराईंदो कॉल कंदो इनशाला मां तव्हां वटि पेश थींदुसि बाक़ी इहो अर्ज़ु आहे त हैदरी थाणे जे विच में ऐं मुंहिंजे घरनि जे विच में मुखालिफ़नि जा घर आहिनि सो हैदरी थाणे ते घुराइण खां बहितर आहे मूंखे SSP ऑफिस घुरायो उते हैदरी जो SHO खे घुरायो जेको मूंखां पुछणो आहे पुछनि मां हाज़ुर थियण लाइ तयारु ऐं मां इहा उमेद थो कयां त इनशाला तव्हां मूंसां इंसाफ़ कंदव मुंहिंजो जॻहुनि ते मुंहिंजे दुकाननि ते मुंहिंजी ॿनियुनि ज़मीननि ते हिन वक़्त ते कब्ज़ा लॻा पिया आहिनि सभिनी खे ख़बर आहे इहे जहिड़ा जंहिंजा बि थिया आहिनि मां नालो नथो खणां उहो सभिनी खे बि ख़बर आहे उहे जिन माण्हू पेश पिया उन जॻहुनि तां कब्ज़ा ख़तमु कया विया सो महिरबानी करे मूंखे हाणे पंहिंजी जॻहुनि तां पंहिंजे ज़मीननि तां पंहिंजे दुकाननि तां कब्ज़ा ख़तमु कराए ॾिना वञनि जे न ॾिना विया त मुंहिंजो राइट आहे मुंहिंजो कानूनी हक़ आहे जेको मूं ते इल्ज़ाम आहे केस जो उहो कोर्ट में मां मुंहुं ॾेई रहियो आहे भली हुन में छा बि थिए मूंखे फ़ैसिलो क़बूल आहे पर जेकॾहिं मूंखे इंसाफ़ न मिलियो मुंहिंजा दुकान न खुलिया मूंखे घरनि में वेहण न ॾिनो वियो मूंखे ज़मीनूं आबाद करण न ॾिनियूं वयूं त इनशाला मां पाण कंदुसि छो जो मुंहिंजो राइट आहे मुंहिंजो कानूनी हक़ आहे ऐं जॾहिं मां उहो कयो ऐं मुंहिंजे मथां जेकॾहिं को कातलानो हमिलो थियो उनजी ज़िम्मेवार ज़िला इंतिज़ामिया हूंदी ऐं उनखां पोइ छा थींदो इहा मूंखे बि ख़बर न आहे सो मां एतिरो ज़िले इंतिज़ामिया खे चाहींदुसि साईं पंहिंजे ज़िले जो अमन क़ाइमु करायो कयो बि अथव हिन महिल शुक्र अलहमदिल्ला तव्हांजी महिनत मां मुतमिन आहियां मां घणो कुझु ॾिठो आहे जेतिरा मनीषाद फरोश तव्हां पकड़िया आहिनि रूपोश पकड़िया आहिनि ऐं बाक़ाइदगी सां सुठो कमु तव्हां कयो आहे इनशाला इहो कमु जारी रहंदो असांखे हिन शइ जी ख़ुशी आहे मां पंहिंजे सिंध जे साञा बंदनि जो हमदर्दनि जो अदड़ियुनि जो अमड़ियुनि जो भेनरुनि जो सभिनी जो थोराइतो आहियां जंहिं मूंखे पंहिंजे माना जीअं में जायूं ॾिनियूं आहिनि मुंहिंजे लाइ दुआऊं कयूं आहिनि हर वक़्तु मां उन्हनि सभिनी जो थोराइतो आहियां उन्हनि जे दुआउनि सां हिन वक़्त ताईं मां तव्हांजे साम्हूं आहियां जेकी सिंध जा मुंहिंजा हमदर्द आहिनि जेकी ॿाहिरि मुल्कनि रहनि था उहे उतां अलाए केतिरी दुआऊं पिया कनि उन्हनि जी दुआउनि सां ज़िंदा रहियो आहियां शुक्र अलहमदिल्ला जे हुकुम सां न त मुखालिफ़नि ऐं उन्हनि जा जेके मालिकी कंदड़ उन्हनि जो पहिरियों कमु इहो ई हो त अज़ीज़ सांगी खे माना फुल फ्राए कराए छॾियो सो सभु कुझु अलाह जे हथ में आहे मां पंहिंजे अलाह ते रखी वेठो आहियां हुन में मूंखे उमेदु आहे ऐं पंहिंजी ज़िले इंतिज़ामिया IG साहब लोकल माण्हू आहे बिरादरियुनि जे मसइलनि खे सम्झे थो लोकल में छा थींदो आहे विढ़ंदा केरु आहिनि नाला कंहिंजा ईंदा आहिनि सभु कुझु IG साहब खे ख़बर आहे IG साहब मां अॼु तव्हांखे ज़रूरु चवंदुमि त मुंहिंजी इंक्वायरी कयो मां पेश पियो आहियां त मूंसां बि इंसाफ़ कयो न 40 मींहं मुंहिंजो कहाइजी वियो न अच्छा मां साथ ॾिनो आहे जीअं मसइलो थियो आहे मूंसां पुलिस राब्तो कयो आहे मां उन्हनि खे माण्हू पेश कया आहिनि पेश करण खां पोइ मुंहिंजूं 14 जॻहियूं रथियूं आहिनि कॾहिं ईअं थियो आहे जॾहिं माण्हू पेश कबा आहिनि त को बि नुक़सानु न थींदो आहे मुंहिंजो नुक़सानु ई पोइ थियो आहे जॾहिं मां माण्हू पेश कया आहिनि अच्छा वॾी ॻाल्हि आहे त हाणे मां पुलिस खे कोन चवंदुसि वधीक बाक़ी उहो 14 जॻहियुनि जो सामान कीअं ढुकियो वियो आहे ट्रैक्टरनि ते गेडर टीयर एसियूं छा छा घरनि में न हूंदो आहे सोन हर सामान खयो वियो आहे सो असां इहो सामान ट्रैक्टरनि ते खयो वियो हूंदो उहो इंक्वायरी कयो उन ट्रैक्टरनि वारनि जा नाला बि ॾियो ज़ाहिर करे ॾियो किथे खपायूं उन जिन ख़रीद कयो आहे उन जा नाला ॾिना वञनि मेहूं कीअं कयूं किथे मेहूं हिननि ॾिनियूं आहिनि किथां खपायूं अथऊं किथे कराची पहुचायूं अथऊं उन्हनि सभिनी जा इंक्वायरी कयो नाला ॾियो मूंसां त इंसाफ़ कयो न मां त पेश पाण आयो आहियां पेश पियो आहियां बाक़ी महिरबानी करे साईं अॼु खां पोइ जेकॾहिं को कूड़ो केस मुंहिंजे मथां दाख़िल थिए थो त मां हुनजो ज़िम्मेवार न आहियां मां तव्हां जे आसिरे आहियां अलाह जे आसिरे हाणे ज़िले इंतिज़ामिया जे आसिरे आहियां SSP लाड़काणा DIG लाड़काणा IG सिंध मां तव्हां जे आसिरे आहियां त इनशाला अॻिते मूंसां नाजाइज़ी न थींदी मुखालिफ़ मूंखे ख़बर आहे उहे लॻी विया हूंदा प्रैक्टिस में त हाणे छा कयूं कहिड़े नमूने सां हिनखे फासायूं कीअं हिन जो नालो कूड़ो केस हिन ते कीअं दाख़िल करायूं कहिड़नि थाननि ते वञी पुराणनि केसनि में नामालूम में हिन जो नालो ओपन करायूं ईअं बि कयो वियो आहे मुंहिंजे सौट सां हुनखे पकड़ाए ॾिठो त केस कोन्हे वञी धामरा थाणे ते अलाए कंहिंजो हिकिड़ो फुर जो केस हो
उनमें नामालूम है उनजो नालो ॾिनो वियो, उहो बि अलाह जे महिरबानी सां कोर्ट में कूड़ो केस दाख़िल थियो अथई। सो प्लीज़ मां तव्हां मां तवक़ो रखां थो, पर मां छा, पर मुंहिंजा जेके बि फैन्स आहिनि, मुंहिंजा जेके बि हमदर्द आहिनि सिंध जा ऐं ॿाहिरि मुल्कनि में रहनि था, IG साहब, DIG साहब, लाड़कानो साहब, सभु तव्हां मां उमेद रखनि था मूंसां इंसाफ़ कयो। मां केस में न आहियां, उहो मूंखे सबूत आहे। तव्हांजी सॼी पुलिस खे ख़बर आहे, इंतिज़ामिया खे ख़बर आहे, सॼे इलाइक़े खे ख़बर आहे मूंखे 7 साल कहिड़े खाते में साड़ायो वियो आहे नालो ॾेई FIR में। वधीक मालिक आहियो, मां तव्हांजे हवाले आहियां। महिरबानी, सदा सलामत।